गुलाब लगारी ऐं उन जे आसपास जे इलाइक़नि खे सिंध हुकूमत ज़िले ऐं तालुके इंतज़ामिया तरफ़ां मुसलसल नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ एडवोकेट मोहम्मद हसन लगारी ऐं नौजवान इतिहाद जे अॻवाननि इसरार लगारी, सलीम लगारी जी अॻवानी में अचानक चौक खां प्रेस क्लब गुलाब लगारी ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हणी रोड ब्लॉक करे एहतिजाज कयो वियो। रोड बंदि हुजण सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुज़ाहिरो कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त करप्ट डीसी बदील एसी मातली ऐं मुख्तियारकार खे फौरी तौर हटाए को ईमानदार ऑफिसर मुक़रर कयो वञे, जीअं त यूसी माणिक लगारी, यूसी अल्हा ॾिनो सरेवाल जे ॿोॾि मुतासिर अवाम लाइ का सहायता थिए। हुननि वधीक चयो त नाअहल इरीगेशन अमले पारां हथरादू कट हणाए सवें ॻोठनि समेत हज़ारे एकड़नि ते बीठल फसल हथ वठी ॿोड़ाए असांजो मुआशी कत्लेआम कयो वियो आहे। हाणे असीं फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। वधीक हुननि चयो त हुकूमत तरफ़ां अॼु ताईं असांखे राशन त ठहियो, पर हिक मच्छरदानी बि मिली न सघी आहे, जंहिं करे असीं ऐं असांजा बचा बीमार थी पिया आहियूं। हुननि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त असांजा बुनियादी मसइला हल कया वञनि, न त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।